सिंध जो क़दीमी कबीलो लोहार क़दीमी किर्त जारी रखियो अचे, जैमी कोडर कुआड़ी हार समेत ज़राइत में इस्तेमाल थींदड़ ॿिया हथरादू औज़ार ठाहिण फन फ़िक़्त लोहार कबीले वटी आहे। लोह जो कारोबार कंदड़ त खरबपती थी विया आहिनि, पर उस्मी लोह कटी ज़रई औज़ार ठाहींदड़ हिन पोरेत कबीले जो गुरबत मां जान आजी न थी सघी आहे। अचो त उमरकोट जे फुटपाथ ते वेही पगर जो पोरियो कंदड़ पोरेतन खां संदन ज़िंदगी बाबति आवाज़ टीवी न्यूज़ सां हाल ओरींदे चयो त तक़रीबन ये सखावती शयूं ठाहियूं था, हज़ारों साल असीं पुराणा ये शयूं ठाहिण लॻा पिया आहियूं ऐं पंहिंजी महिनत मज़ूरी साईं डांटा ठाहियूं था, कोडर ठाहियूं था, कुआड़ी ठाहियूं था, जेको बि लोह जो कमु आहे सखावती उहे असीं शयूं ठाहियूं था ऐं हुन में असांजो गुज़र सफ़र बि मुश्किलात सां थिए थो। असांजे ॿारनि खे बि तइलीम जो ख़र्चो असां वटि नथो थिए, रुॻो अटो कमायूं खायूं था ऐं इन जे करे असीं तमामु सखावती शयुनि में तलवारूं जेके बि थियनि इहे ठाहींदा हुआसीं। तीर ठाहींदा हुआसीं, कुआड़ी ठाहियूं पिया, कोडर ठाहियूं पिया, कुआड़ी ठाहियूं पिया, डांटो बि ठाहियूं। पर असां वारो क़बीलो जीअं 1000 साल पुराणो वरी असांखे बसि 2000 साल पोइते धिके छॾियो आहे। त उन जे करे इहो असीं गवर्नमेंट खे अपील था करूं त असांखे इहे दुकाननि जी प्लाटनि जो रिहाइशी दुकान ठाहिण जी इजाज़त पई ॾिए त असीं पंहिंजो गुज़र सफ़र पई करूं, ॿारनि खे तइलीम पई ॾियूं। इहे डांटा ठाहियूं, कोडारूं ठाहियूं, कुआड़ियूं ठाहियूं, हिन में असांजी कोई पूरत थिए कोन थी, अटो ॿियो पूरो थिए कोन थो। न न ॿारनि असांजी सलूत कोन जी, ॿारनि जी कहिड़ी थींदी। हा हुकुम ते हीअ चयो त असांखे अहिड़े ॾे तॾो ॿियो असीं ठाहे वियूं सही नमूने ऐं असांजे लाइ को माना सहूलियत कोन्हे ऐं इहे असांजो धंधो इहो आहे, कुआड़ी आहे, डांटो आहे, कोडर आहे, इहो असीं ठाहियूं था ऐं 1000 साल हिते असीं वेठा आहियूं। असां लाइ को सहूलियत कोन्हे ऐं असां माना परेशान आहियूं। एतिरो माना पैसो असां वटि कोन्हे जो असां ॿारनि खे माना तइलीम ॾेई सघूं या उनखे कपिड़ो या गंदी, उहो बि एतिरी असांजी माना इन दौर में गुंजाइश कोन्हे। असीं हुकूमत खे इहो ई चवंदा आहियूं असां लाइ माना को मार्केट बि को माना लोहार बिरादरी लाइ थी वञे कमु करण लाइ। साल असांजो कारोबार लोहार जो आहे। गटर मथे वेठा आहियूं, कुआड़ियूं रंबियूं ठाहियूं था, ॿार टेमी को गटर मथे वेठा आहियूं असीं। नंढा ॿार को आहे को किथे पढ़ायूं हिननि खे, मज़दूरी 300 400 500 रुपया बसि हलायूं छा कंदा हाणे। किलो अटो 2 किलो अटो वठी था वञूं। तव्हां क़दीमी कबीले लोहारनि जो कमकार ॾिठो ऐं संदन वीचार ॿुधा। संदन मुतालबो आहे त खेनि अमरकोट शहर में हुकूमत पारां दुकान इलाट करे ॾिना वञनि त जंहिं इहे बहितर रोज़गार करी पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करी सघनि। नज़र समेजो आवाज़ टीवी न्यूज़ उमरकोट।